अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सरारी भरिसां ॻोठ समो मंगसी जे रहवासियुनि मोहम्मद रफ़ीक मंगसी, असगर अली मंगसी, अज़ीज़ अली मंगसी ऐं ॿियनि प्रेस क्लब सरारी अॻियां खडर पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु सरारी भरिसां ॻोठ समो मंगसी में रात जो देर सां असांजे बिरादरी सां तालुक रखंदड़ नूर अहमद मंगसी, यूसुफ अली मंगसी ऐं नूर हुसैन मंगसी पुट मोहम्मद कासिम मंगसी जिन मोहम्मद रफ़ीक मंगसी जे घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे हिरासां करे सोना ज़ेवर कैश रक़म खणण बाद संदसि 12 साला न्याणी साइमा मंगसी खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया, जंहिंजो इतला हद जे खडर थाणे ते ॾिनो वियो, जंहिं हिन महिल ताईं का बि कार्रवाई न कई आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त खडर पुलिस बासर जे मार्फत ॻरी रुश्वत वठी का बि कार्रवाई करण खां लवाए रही आहे। हुननि IG सिंध SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त अगवा थी वियल न्याणी बाज़ियाब कराए फुर थियल सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे, जे न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।